अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा हो ऐं पसंदि कंदा हो। हिकु राति बादशाह सुतो पियो हो। बादशाह खे ख़ौफ़नाक आवाज़ु आयो त बादशाह सलामत मूंसां इंसाफ़ु कयो, मुंहिंजे पुट खे बचायो। बादशाह उथियो, ॾिठई त कुझु बि कोन्हे को, वरी मोटी सुम्ही पियो। वरी ॿिए चकर बि इहो ई आवाज़ु आयो पर ख़ौफ़नाक आवाज़ु हुजे। बादशाह ॾिठो त कुझु बि नज़र ई कोन आयो बादशाह खे, वरी सुम्ही पियो। टे चकर जो बादशाह खे आवाज़ जो आयो त बादशाह उथी वेठो। हाणे बादशाह खे बेक़रारी थी पई त आहे केरु। बादशाह हिते आवाज़ु ॾिनो त जेको बि आहीं साम्हूं अचु, मुंहिंजी अखियुनि जे अॻियां अचु, तूं केरु आहीं, छा ॻाल्हि आहे, केरु आहे, कहिड़ो मसइलो आहे तोसां। हिते अचानक हिन जे अॻियां अचे बीठो हिकिड़ो ख़ौफ़नाक चहिरे सां ड्रिघे कद जो। चई, मां जिन्हनि जो बादशाह आहियां, मुंहिंजो पुटु तुंहिंजे काज़ी वटि क़ैद आहे, इनखे आज़ादु कराए, मूंखे इंसाफ़ु खपे। बादशाह जो ठीकु आहे, मां काज़ी सां मिलंदुसि सुभाणे, तूं वारे पुट खे मां आज़ादु कराईंदुसि। जिन त हलियो वियो। हाणे बादशाह हिन सोच में हो त हिन जिन जे पुट खे हुन क़ैद में छो विधो। काज़ी त तमामु भलो माण्हू आहे, हुन जेके फ़ैसिला कया इंसाफ़ वारा कया अथई ऐं ख़ुदा पुरस्त आहे, 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो आहे, अलाह जी इबादत बि कंदो आहे, उहो नाइंसाफ़ी कीअं कंदो। हाणे सुबुह जो वञी मिलंदो हुन सां। हाणे बादशाह हुयो, अगरि जे काज़ी खे घुराए आहे त बि काज़ी अचे हा, जे काज़ी खे लाहे त बि लाहे बि सघे थो। हे सुबुह थियो, बादशाह ओॾे वियो त काज़ीअ ॿिया फ़ैसिला पिया हलनि त बादशाह बीह रहियो इंतज़ार में, यानी की हुनजो एतिराम करण जे लाइ, यानी की फ़ैसिला थियनि था, फ़ैसिले वारी जाइ आहे, जीअं असां कोर्ट चऊं, हुनजो भली मामला मसइला हल थियनि। हिते हिन जॾहिं रांदिकाई थी त काज़ी खे ख़बर पई त बादशाह आयो आहे। बादशाह खे घुराईं, चई, बादशाह सलामत, ॻाल्हि छा आहे। चई, तूं वटि को क़ैद में को बेगुनाह आहे अलाए छा, इन जी जांच करे पोइ हिनखे आज़ादु कजांइ। चई, ठीकु आहे। बादशाह हलियो वियो। बादशाह मोटी जो घर आयो त कंहिं नौकर अचे ॿुधाए त हिकिड़ी औरत आहे जेका रड़ियूं कंदी आई आहे उते उताक ते, हली मिलो हुन सां। बादशाह ओॾी महिल आयो, ॾिठे त हिकिड़ी औरत आहे जेका रड़ियूं कंदी थी अचे। पुछा केस, ॻाल्हि छा आहे। जी, बादशाह सलामत, मूंखे इंसाफ़ु खपे। काज़ी मूंखे इंसाफ़ु कोन थो ॾे। चई, कहिड़ो इंसाफ़ु खपई। चई, मुंहिंजे पुट जी कंहिं अखि कढी आहे, सो काज़ी अञा ताईं उन मुजरिम खे पकड़ियो कोन्हे ऐं हुनजी अखि न कढी अथई, मूंखे इंसाफ़ु खपे। चई, ठीकु आहे, मां काज़ी सां मिलंदो, तोखे इंसाफ़ु मिलंदो। हाणे इन सोच में वेही रहियो त काज़ी तहिड़ो माण्हू आहे ई कोन को। हे 2 शिकायतूं मिलियूं आहिनि काज़ी जे ख़िलाफ़ु। हिकु जिन नारो बादशाह आयो त बेगुनाह मुंहिंजो पुटु क़ैद में आहे। हिकु हीअ औरत आई आहे, चई, मुंहिंजे पुट जी कंहिं अखि कढी आहे, सो अञा ताईं चोर कोन पकड़िया अथई, मूंखे इंसाफ़ु खपे। बादशाह इन ई फ़िक्र में हुयो। राति थी, काज़ी जेॾी महिल घर जो वियो त इन ई फ़िक्र में हुयो त हाणे छा कयां मां। होॾो माई बि ज़रूरु वई हूंदी बादशाह ॾे दांह खणी। हे जो हिन जो पीउ, जिन जो पीउ जो वियो आहे त ज़ाहिर आहे माई बि वई हूंदी। हाणे कहिड़ो फ़ैसिलो कयां, हिन जी अखि मां कीअं कढां। कंहिंखे मज़दूर करण बि सही न आहे। हाणे हुनजी अखि मोटी त कोन ईंदी। इन ई फ़िक्र में हुजे, हुन खां पंहिंजी धीअ चे पुछा कयो। चई, बाबा ॻाल्हि छा आहे, अॼु तव्हां तमामु घणा परेशान आहियो, तव्हां परेशान कॾहिं बि कोन थिया हो, केतिरा ई फ़ैसिला तव्हां वटि ईंदा वेंदा आहिनि। चई, मां वेह, मां तोखे ॿुधायां। चई, हिकिड़ो जिन आहे जेको मां क़ैद में बि छॾियो आहे, उन जिन जो जेको पीउ आहे उहो बादशाह आहे पंहिंजे जिननि जो। उहो वियो आहे असां वारे बादशाह ॾे त मुंहिंजे पुट खे आज़ादु करायो वञे, ऐं हूअ माई आहे, उन माई जे पुट जी अखि कढी आहे हिन जिन जे पुट। हाणे जे मां हिन खे थो छॾियां त माई दाऊं कंदी, मूंसां इंसाफ़ु कोन थियो। हाणे हिन जी अखि मां कीअं कढां। चई, हल मिलूं जिन सां। अची मिलिया जिन सां। चई, ॾे अवाज़, तूं उन अखि कीअं कढी। चई, काज़ी साहिबु, ॻाल्हि हीअं आहे, मां हुनजी अखि हासकारी न आहे कढी। मुंहिंजो कहिड़ो ॾोह की मां हुनजी अखि कढां, इंसाननि मुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे। चई, बाक़ी। चई, मां उते बाग़ में पढ़ां पियो वेठो, हे उते अचे रांदि खेॾंदो हुयो, अचे बाल खणी उछलींदो, मूंखे जे लॻंदो हुयो। उन ते पोइ हिकिड़े ॾींहुं मां थोरो हिकिड़ो चंबड़ो थोरो हयो मां त हिन खे अखि में लॻी वियो त हुनजी अखि निकिरी पई। मां हासकारी न आहे कढी। मां त ईअं मिड़े हिनखे थोरो थेड़ो ॾिनो जीअं न अचे अॻिते हिते बाग़ में, मूंखे तंग थो करे, मां पढ़ंदो हुउसि उते।
चई पोइ हाणे छा थिए, हाणे त तुंहिंजी अखि कढणी पवंदी। चई मुंहिंजी अखि न कढ। चई बाक़ी पोइ हुनखे कीअं इंसाफ़ ॾियां मां। चई जेको चवीं मां तोखे ॾियां। चई माई चए थी त अखि कढ हुन चोर जी घुराए। चई हाणे हीअं कर, कोह काफ जबल ॿुधो अथई? चई हा। चई उते रहंदी आहे नीलम परी, उनजो हिकिड़ो बाग़ आहे, उते हिकिड़ो तलाउ आहे। तलाउ में कंवल जो गुल आहे, जेको राति जो 14 जी राति चंड जी उहो निकिरंदो आहे ॿाहिरि। अगरि उहो गुल अगरि पटेजे माण्हू ऐं हुनजी अखि सां ॿधी छॾिजे त हुनजी अखि मोटी थी वेंदी। काज़ी जो पर पोइ इहो आणे केरु उतां? चई मां आणींदुसि, मूंखे तूं छॾ, मां उहो वञी खणी ईंदो साईं। चई तो ते मां एतबार कीअं कयां? चई मां पंहिंजे नबी जो कसम खणां थो, हज़रत सलेमान अलैहिस्सलाम जो मां कसम खणां थो, मूंखे छॾ, मां मोटी ईंदुसि। त हिनखे पंहिंजी धीउ चयो, चई बाबा हिनखे छॾ वञे, हिन पंहिंजे नबी जो कसम खयो आहे, हे वाइदे खां फिरंदो कोन, छॾीसि त वञे। चई ठीकु आहे तूं वञ। हिनखे छॾे हिन ठका ॾिनो। हे जो वियो, सॼो ॾींहुं गुज़रियो, हे मोटियो ई कोन। हाणे काज़ी खे त अञा ॻणती घणी थी वई, हिनखे बि छॾे ॾिनुमि चोर खे बि, हाणे त कमु ख़राबु थी वियो। त बादशाह आयो सुबुह जो, अचे काज़ी सां मिलियो। काज़ी खे चई त माई बि हिकिड़ी पिटींदी आई आहे, उनजो बि इंसाफ़ु कोन थियो आहे, हिकु क़ैद में तूं वटि आहे। चई 2 ॾींहं मूंखे छॾ। काज़ी चयुसि 2 ॾींहं छॾ, पोइ सॼो मामलो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। चई ठीकु आहे। बादशाह मोटी आयो, जिन जे निकितो वरी बादशाह वटि। चई मुंहिंजे पुट खे आज़ादु हुन कोन कयो आहे। बादशाह सलामत। चई ॻाल्हि ॿुध, 2 ॾींहंनि जी मोहलत मूंखां काज़ी घुरी आहे, 2 ॾींहं तूं बि सब्र कर, 2 ॾींहं पोइ तूं अची मूंसां मिलजांइ। चई ठीकु आहे। जिन नालो बादशाह बि हलियो वियो। हिन ॾिठो त ॿियो ॾींहुं बि गुज़री वियो, उहो त मोटियो ई कोन जिन। हे राति जो इन जी फिक्र में वेठो हुजो त हाणे छा कयां मां त चोर बि छॾे ॾिनो। हिनखे पंहिंजी धीउ चए, चई बाबा ॻाल्हि ॿुध, मां बि घणो कुझु पढ़ी आहियां, हाणे मूंखे तूं इजाज़त ॾे त मां वञा थी कोफ काफ जबल, ओॾो मां वञी इहो कंवल जो गुल खणी थी अचां, त हुन छोकिरे जी भला अखि त थिए। हे त वियो भॼी अलाए काॾे, कसम बि खईं पंहिंजे नबी जो, चई मां तो कीअं छॾियां, तूं धीउ हुई, को मर्द न आई, मर्द हुजे मां छॾियां। चई बाबा तूं मूं ते यकीन कर, मां तुंहिंजी धीउ आहियां, पर सम्झ त मां हिनमहिल तुंहिंजो पुटु आहियां, मूंखे छॾ, मां वञा, इजाज़त ॾे। चई ठीकु आहे, तोखे इजाज़त आहे। हिन ओॾी महिल जो मर्दाना कपिड़ा पाता ऐं घोड़े ते चढ़ी निकिरी पई। हल पंधु कंदी आई, सॼी राति हिन पंधु कयो, सॼो ॾींहुं हिन पंधु कयो। अचे हाणे 3 सिजु थियो, हाणे घोड़ो हिन जो सफ़ा थकिजी पियो, हलण खां हलाक थी पियो। हिन चयो हाणे कंहिं वण जे हेठो वेही ऐं उते साहु खणां, पोइ वरी अॻिते वञा, त घोड़ो बि साहु खणे, घोड़ो त पंधु नथो करे। हाणे घोड़े खे वण जे हेठो ॿधईं, त कुझु देरि खां पोइ ॾिठे त हिकिड़ो नाग अचे हिन जे घोड़े खे चक हणी थी उथी तलवार खणी, त पर उहो घोड़ो इहो नाग चक हणी घोड़े खे, ओॾी महिल नाग मोटी डर मदर घिड़ी वियो। हे अञा पहुती कान त नाग भॼी वियो। घोड़ो हिन जे अॻियां फतकी फतकी मरी वियो। हिन चयो हाणे त वाह जो कमु थियो, जाॾो काॾो भर लॻो पियो आहे, हुयो सहारो सुवारी जो, उहो बि मरी वियो घोड़ो, हाणे छा कयां? हिन चयो निकिरी पा पंधु, हाणे सहारो त कोन्हे सुवारी जो। उहा पहुता छोकिरी, उहा निकिरी पई, पंधु कंदी अचे पई त अचानक हिन जे अॻियां हिकु अचे हमरा अचे निकितो, जेको तमामु ॾिरको ख़ौफ़नाक चहिरो। हे त सफ़ा डिॼी वई। हिन चयो तूं केरु आहीं? चई मां हुन जेको मुंहिंजो पुटु तव्हांजे क़ैद में हुयो न, मां उनजो पीउ आहियां, मां बादशाह जिन्हनि जो, मुंहिंजो पुटु तूं वारे पीउ जे क़ैद में हो। चई पोइ उहो उनखे तव्हां छॾियो आहे, उहो त मोटियो ई कोन्हे। चई काॾे तव्हां छॾियो? चई हुन चयो मां कोह काफ जबल वञा थो, उतां मां वञी कंवल जो गुल खणी ईंदुसि, पोइ हुन छोकिरे जी अखि थींदी, पोइ तव्हां मूंखे आज़ादु कजो। चई पोइ अची उहो वियो आहे, 2 ॾींहं थिया आहिनि, कोन मोटियो आहे। चई लॻे थो त उतां जी जेका नीलम परी आहे उनखे क़ैद करे छॾियो हूंदो उतड़े। चई पोइ हाणे? चई हाणे तूं वञी थी? चई हा मां वेंदुसि। चई तूं वेंदे तूं बि कोन मोटंदी, पोइ तोखे, तूं त इंसान ई, तोखे त मारे छॾींदा हो। चई पोइ हाणे छा कयां? वञिणो त आहे मूंखे न त मुंहिंजे बाबे जी बदनामी थींदी, हुन तुंहिंजे पुट खे बि छॾे ॾिनो अथई। चई हाणे हीअं कर, मां तोखे मुंडी ॾियां थो, हिन में जेको त सलेमानी ॿुड़ो आहे हिन मदर विधल, हज़रत सलेमान अलैहिस्सलाम जो, त हिन मुंडी खे उहो ॾिसंदा त
उहो तोखे मञंदा ऐं तोखे पोइ मारींदा कोन। पोइ मोटी चई वरी मूंखे ॾियो वञिजांइ। चई ठीकु आहे। हुन हिनखे मुंडी जी मुंडी पातई। चई हाणे मां पुॼां कीअं? चई चढ़, मां त कोह काब जबल जे उते वेझो करे छॾियां थो, परते मां बि नथो वञी सघां। चई ठीकु आहे। उन जिन हिनखे हथु विधो, हिनखे खणी उतां उॾारियईं। अचे कोह काब जबल वटि अचे छॾे हिनखे। चई हाणे साम्हूं हली वञ, इहो साम्हूं थी हाणे। चई ठीकु आहे। हे जो उते अञा पहुती त उते परियूं फिरी वियूं, हिनखे खणी चई क़ैद करे छॾियऊं। तूं कीअं हिते आई इंसान? थोरी देरि खां पोइ उहा परी अचे निकिती, नीलम अचे हिनखे चए तूं हिते कीअं आई? त हिन खणी उहा मुंडी खणी ॾेखारी हुनखे। त मुंडी खे जो हुन ॾिठो त चई हे जेको त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो सुलेमानी बूढ़ो तोखे पातल आहे। चई हा। चई हाणे ठीकु आहे, तूं असांजी हाणे महिमान आहीं, ॾे वार तूं कीअं आई हिते? चई मां आई आहियां हिकु त तव्हांजे जेको क़ैद में आहे जिन आहे हिकिड़ो क़ैद में आहे। चई हा उहो क़ैद में आहे। चई हुनखे छॾियो पहिरियों। ऐं ॿी ॻाल्हि त मूंखे कंवल खपे, जेको चोॾींहं जी राति जेको निकिरंदो आहे ॿाहिरि। चई चोॾींहं त सुभाणे आहे, तोखे तव्हांखे रहणो पवंदो हेतिरे ॾींहुं ॿ हाणे। चई ठीकु आहे। हुन जिन खे कढी आहे, 2 ॾींहं हुते गुज़ारियो हिननि। त चोॾींहं जी राति अचे तलाउ जे मथां बीठा। जेॾी महिल चंड मथे आयो ऐं पंहिंजी मौज में आयो, चांड्रो की सफ़ा खिड़ी पई, त उहो कंवल जो गुल ॿाहिरि निकितो ऐं टिड़ी बीह रहियो। त ओॾी महिल वञी पटे हिननि खे परिणाणे ॾिनो। चई हे अथई। उहो खणी पोइ उतां हे निकिता। जिन ओॾी महिल हिनखे हथु ॾेई अचे उॾारे अचे पता उतरे। चई हाणे घुरायो न छोकिरे खे। छोकिरे खे घुरायूं। छोकिरे जी अखि में ॿधो त छोकिरे जी ॿी अखि थी वई। उन माई खे चयो कादी, चई ॻाल्हि ॿुध, तुंहिंजे छोकिरे अखि त थी वई, हाणे त हिनखे आज़ादु करे छॾियूं न। चई हाणे भली आज़ादु कयोसि, बसि मुंहिंजे छोकिरे अखि थी वई, बसि हुनखे आज़ादु करे छॾियऊं। पोइ जो जिन्हनि जो बादशाह आयो हिन वटि। चई तव्हांजी महिरबानी बादशाह सलामत। पोइ बादशाह पुछा कयो काज़ी कोन? चई ॾे हाल वाल। चई मुंहिंजी धीउ वई, सॼो मामिलो हिनखे ॿुधाई, सॼो कमु मुंहिंजी धीउ कयो आहे। चई जेका तुंहिंजी धीउ आहे इहा हाणे मूंखे ॾे, मुंहिंजे पुट खां। काज़ी बि चयो ठीकु आहे, भला बादशाह सां जो रिश्तो थिए थो ॾाढो भलो आहे। पोइ बादशाह खे पंहिंजी धीउ ॾिनई। पोइ हुन जिन जेको बादशाह, हुन जिन चयो त हिन जी जेका बारात आहे उहा मुंहिंजे घर मां निकिरंदी। हुन पंहिंजे जिननि खे चयो सभई जेको इंसान जी शिकिल में थियो, ईअं न थिए हुनजी ॼञ डिॼी वञे। पोइ हुनजो को थोरो परे हुयो हुनजो पंहिंजो ॻोठु हिकिड़ो। पोइ उतां वञी उतां बारात निकिती, सिधो बादशाह जे घर आई। सभु पंहिंजो ख़ुशि थी वेही रहिया। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो।